हला सिंधी देखा पर कल्चर डे अचण वारो आहे, तव्हां भला हिनखे कहिड़ी नज़र सां ॾिसो था? यार पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइणु हिकु सुठो अमल आहे, छो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तारीख़ ऐं सकाफ़त खे कॾहिं बि विसारींदियूं नाहिनि। इहो जोश जज़्बो ॾिसी ख़ुशी बि थींदी आहे ऐं दुख बि थींदो आहे। हला ख़ुशी वारी ॻाल्हि त सम्झ में अचे पई, पर दुख वारी छाजो? यार दुख इन ॻाल्हि ते थींदो आहे त असां रस्मी ॾियारनि ऐं सकाफ़ती ॾींहं ते त जोश में अची वेंदा आहियूं, पर जिते ॻाल्हि बुनियादी मसइलनि जी हुजे, क़ौम जी बका जी हुजे, उते सुन्न थी वेंदा आहियूं। सकाफ़ती ॾियारो मल्हाइणु को ख़राबु अमल कोन्हे, पर सवाल हीअ आहे त हिकु तरफ़ असीं पाण खे गैरतमंद क़ौम सॾायूं था, ॿिए तरफ़ रोडनि ते पंहिंजूं न्याणियूं नचायूं था। इन ते बि एतिराज़ कोन्हे, छो त दुनिया जी तारीख़ औरतुनि जी कुर्बानी सां भरी पई आहे। अॼु दुनिया तब्दील थी चुकी आहे। जदीद दौर जी ही तक़ाज़ा आहे त औरत खे घर वेहणो ई नाहे। जॾहिं असीं ख़ुदि दुनिया जूं औरतूं ॾिसूं था त पोइ भली दुनिया असांजूं औरतूं ॾिसे। पर सोचण जी ॻाल्हि हीअ आहे त जेतिरो जोश जज़्बो असीं ॾियारा मल्हाइण ते ॾेखारियूं था, ओतिरो जज़्बो जेकॾहिं पंहिंजा हक़ वठण लाइ ॾेखारियूं हा त अॼु हालतूं कुझु ॿियूं हुजनि हा। पोइ छा न मल्हायूं? अदा भली मल्हायो। आऊं चवां थो त अहिड़ो जज़्बो हर हंधि ॾेखारियो न। सकाफ़त कंहिंजी आहे? क़ौम जी आहे न। जेकॾहिं सकाफ़त सां एतिरी दिलचस्पी आहे त पोइ क़ौम सां एतिरो लॻाव छो कोन्हे? असां पंहिंजनि हालतुनि खे जहालत जी आड़ ॾेई हर नाकामी खे लिकाइण जी कोशिशि कयूं था। मञूं था त क़ौम जो हिकु हिसो जहालत जी ऊंधा में गर्क आहे, तालीम खां महरूम आहे, वॾेराई जागीरदारी निज़ाम में क़ैद आहे, पर पोइ बि हिकु हिसो आज़ाद आहे, तालीम याफ़्ता आहे, ख़ुदि मुख्तियार आहे, जंहिंमें सोचण जी सघ आहे, शऊर आहे। पर छा उन तालीम याफ़्ता ऐं शऊरी हिसे पंहिंजो किरदारु अदा कयो आहे? तमामु घटि माण्हुनि पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी इन अमल खे निभाइण जी कोशिशि कई आहे, न त अक्सरियत जो दारोमदार मफ़ादनि ते ई हूंदो आहे। असीं अक्सर ई सोचूं था त जॾहिं सॼी क़ौम उथंदी तॾहिं हक़ मिलंदा, पर ईअं नाहे। दुनिया में हेसि ताईं जेकी बि इनक़लाब आया, तब्दीलियूं आयूं, उहे के पूरी क़ौम जे उथी बीहण जे करे कोन आयूं। हर तब्दील थींदड़ मुआशरे हिकु अहिड़ो टोलो ईजाद कयो जंहिंजे वजूद सां तब्दीली जो अमल यकीनी साबित थियो। छा फ्रांसीसी इनक़लाब में फ्रांस जी पूरी क़ौम बग़ावत कई? छा रूस जे इनक़लाब में सॼो मुल्क उथी बीठो? छा माओज़ी टंग जे काफ़िले में पूरी क़ौम शामिल हुई? न, बल्कि उन्हनि अज़ीम माण्हुनि जा जज़्बा मख़सूस माण्हुनि जे दिलनि में ईअं घर करे विया जो उन्हनि माण्हुनि जो घटि तादाद बि बादशाहत या तख़्त लोड़े वियो। असां ॿ कम करे सघूं था, या त चुपचाप गूंगन वांगुरु अछियूं फाड़े हर ज़ुल्म सितम खे ॾिसंदा रहूं, या वरी बर्दाश्त जा इनकारी थी पंहिंजनि जज़्बनि खे अहिड़ो कारामत बणाए छॾियूं जो ज़ालिम ख़ुदि ज़ुल्म जो निशान बणिजी वञे। यार भला ही रोज़ नवां इतिहाद ठहनि पिया, इहे क़ौम लाइ फ़ाइदेमंद आहिनि या नुक़सानकार? अदा इतिहाद जा बि इलाही क़िस्म आहिनि। जेकॾहिं इतिहाद खे तव्हां सिर्फ़ पंहिंजी ज़ात या क़बीले ताईं महदूद रखंदा त उहो कॾहिं बि क़ौम लाइ फ़ाइदेमंद साबित कोन थींदो। इतिहाद जो मतिलबु ई हिकु थी समाज में बहितरी आणणु आहे। इन करे इतिहाद उहो ई सही आहे जेको ज़ातनि ऐं क़बीलनि खां बालातर आहे। हिन वक़्तु सिंध अंदरि पढ़ियल लिखियल नौजवान जेकी मुख़्तलिफ़ शहरनि में इतिहाद क़ाइमु करे रहिया आहिनि, मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त उहे न सिर्फ़ पंहिंजनि शहरनि में रहंदड़ फ़र्दनि जी नुमाइंदगी कनि पिया, बल्कि क़ौमी लेवल ते बि सरगर्म लॻनि पिया। गौर कयो त अॼु तक़रीबन हर शहर में सिंध जा नौजवान तव्हांखे इन्ही कोशिशनि में रुधल नज़र ईंदा। सभिनी जा नाला त मूंखे कोन था अचनि, पर नौजवान इतिहाद दादू खे ॾिसो, जंहिंजी अॻवानी फरमान अली ज़ौर, वहीद माची, अब्दुल रहमान उमरानी ऐं यूनुस अली पमर करे रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जा इतिहाद क़ाइमु थियणु खपनि जिन जो मक़सदु समाज जी भलाई ऐं क़ौम जी बहितरी आहे। ओ तुझे लोई जी लजरक भी का मेरा न उनते साहिब। इहो त सही आहे, पर सकाफ़ती ॾियारो मल्हाइण बि त ज़रूरी आहे न। ॾिसे कोन तो पूरी क़ौम ख़ुशी जो इज़हार करे थी। हा दा, ख़ुशी जो इज़हार छो कोन कंदी? अहिड़ा सुख जो आहिनि। अदा इन्हनि हालतनि में असांखे सकाफ़ती ॾियारो सादगी सां मल्हाइणु घुरिजे। ऐं मूं पहिरीं बि चयो हो त इन ॾींहं ते असांखे न सिर्फ़ सकाफ़त खे उजागर करणो आहे, बल्कि पंहिंजनि उन्हनि माण्हुनि खे बि ॾिसणो आहे जेकी वीचारा बुखिया पेट खणी हर रोज़ ज़िंदगी जीअण लाइ जतन कनि था। मातम जे माहौल में ख़ुशी नाहे थींदी। ॻोठनि में वॾेरनि जा ज़ुल्म, शहरनि में धारियुनि जी मार, न तालीम न इलाज ऐं न ई का बुनियादी सहूलियत। धरती जो अंग अंग नीलाम थिए पियो, वसीलनि ते भाड़ा सालनि खां लॻनि पिया। हर नओं उभरंदड़ सिज ज़ुल्म जी नई दास्तान लिखे थो। नौजवान खंभे गुम कया वञनि था। न्याणियुनि जी इज़तनि जो क़त्ले आम थिए पियो। कॾहिं हॉस्टलनि मां लाश मिलनि था त कॾहिं कराची जे शाहरान ते गोलियूं सरे आम लॻनि थियूं। असांजे वोटनि ते हलंदड़ असांजा सियासतदान
असांजे घरनि ते हमला कनि था, असां ते ज़ुल्म कनि था, असांजा हक़ खाई असांखे ज़िल्लत भरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कनि था। आहे का सोच असां में त इन वहशत जे जहान मां जान कीअं छॾायूं? बसि 5000 सालनि जी तारीख़ ते फ़ख्र आहे, जॾहिं त हक़ीक़त में असांजी तारीख़ी गुम आहे। सकाफ़त ते ख़ुशी मल्हाइण वारा हिकु नज़र क़ौम जे उन्हनि घरनि ते बि विझो जिन जे दिलियुनि में मातम हर रोज़ थियनि था, दर्दनि जा वहकरा सुबुह शाम हलनि था, हक़नि खां ओझल ज़ुल्म में पिसंदड़ ऐं नाइंसाफ़ियुनि जा नवां बाब लिखंदड़ क़ौम जा फ़र्द सकाफ़ती ॾियारो मल्हाए ख़ुशी जो इज़हार कनि था। ऐं वरी बि चवां थो त जेको कयो पिया उहो ग़लति नाहे, जेको न पिया कयो उहो ग़लति आहे। क़ौमी गैरत खे ज़िंदा कयो, हिकु सोच ते अचो। क़ौमी गैरत जो मतिलबु इहो नाहे त तव्हां हथियार खणी रोडनि ते निकिरो, बल्कि क़ौमी गैरत मां मुराद पंहिंजी क़ौम जो सहारो बणिजी वञो, पंहिंजी सोच ज़रिए पंहिंजे समाज खे बदिलाइण जी कोशिश कयो, इल्म जी रोशनी खे उन गारनि ताईं पहुचायो जिते सालनि खां ऊंधा जी हुक्मरानी हले थी। सिंध जे शऊर खे मुतहद थियणो पवंदो। यादि रखो त पार्टियूं ठाहिण सां हक़ नाहिनि मिलंदा। हक़नि जी वेड़ लाइ गैरत जो मादो खपे, न दुआनि सां सुख ईंदा, न बयाननि सां को इनकलाब ईंदो। ख्वाबनि जी ताबीर लाइ जदोजहद करणी पवे थी। ज़िंदगी सफ़र जो नालो आहे, इन करे ज़िंदगी जे हर पल खे हरकत में गुज़ारियो। होटलनि ते वही तनक़ीद ऐं तबसरा करण ते जेकॾहिं इनाम ॾिनो वञे हा त अॼु असां वटि कई नोबल इनाम हुजनि हा। हिते हर माण्हू हिकु नई ॻाल्हि करे थो, हर सोच हर नज़रिए सां टकराउ आहे, अमल जो रेशो सुस्त रफ़्तार में हले थो, पर इख़्तिलाफ़नि जी स्पीड राकेट खां बि तेज़ आहे। ऊंधा जी वाट में सदियूं गुज़री वयूं, हाणे रोशनी जी मंज़िल खे तलाश कयो। बर्बाद घणो कुझु थियो आहे, पर ख़तम कुझु बि नाहे थियो। असांजी चाह, असांजी लगन, असांजी गैरत, असांजी मोहबत हर लुटियल एहसासनि जो हिसाब करे सघे थी। बसि हिम्मत ऐं बहादुरी खे ज़िंदा कयो। मासी जा लुड़क हाल जूं हक़ीक़तूं ऐं मुस्तक़बिल जी ऊंधा ॾिसी दिलि न हारियो, छो त नाकामी जा दास्तान हज़ारनि सही, पर इरादनि जी मस्ती बुलंद हुजे। सफ़र जा पांधी कमज़ोर सही, बसि सरबराही में मर्दनि जी मौज हुजे।